रानीपुर रिपोर्ट मदद अली सोलंकी सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट खैरपुर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे कॉल ते बबरलो जे साफ़िन हैदर मस्तोई ते हमलो कंदड़न ऐं शही साफ़ी नसरुल्ला गरानी जे कातलनि जी गिरफ़्तारी जे लाइ कोट जी यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स पारां कुंभ प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो। बबरलो जे बहादुर साफ़ी हैदर सिंधी ते हमलो करे गोलियूं हणी ज़ख़्मी कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ कोट जी यूनियन ऑफ जर्नलिस्ट सदर अहमद अली सावलगाहो हिम्मत अली तमरानी की अगवानी में साफ़िन पारां कुंभ प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। हैदर सिंधी मथां हमलो करे गोलियूं हणंदड़ खे गिरफ़्तार कियो वञे। सिंध में आज़ाद सहाफ़त ते वार कया वञनि था। शही साफ़ी नसरुल्ला गडानी जे कातलनि खे गिरफ़्तार करण में घोटकी पुलिस नाकाम थी वई आहे। अहमद अली रिद साफ़िन मथां हमलो कंदड़ ॾोहारनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। साफ़ी एक सच लिखनि था जंहिंजे करे साफ़िन जा दुश्मन पैदा थियनि था। अहमद अली रिद एहतजाज में समाजी अगवान शरफुद्दीन तमरानी, साफ़ी ज़ाकिर हुसैन तमरानी, बादशाह गोपांग, हिदायत अली तमरानी, अज़हर जिस्कानी, कामरेड वही, चांडो शेपल, अमानुल्ला सोलंकी, खुदाबख्श तमरानी, सिकंदर अली तमरानी, गुलाम फरीद जूने जो, शौकत अली तमरानी ऐं ॿियनि शिरकत कई। साफ़ी नसरुल्ला गडानी दा कातिल नसरुल्ला गडानी दा कातिल बस्तोई ते हमलावरन के बस्तोई हमलावरन के गोली की सरकार